ख़बर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया ॾहरके में टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज जे एडमिन मैनेजर मुज़फ़र मुग़ल प्रेस रिलीज़ जारी कई आहे जंहिंमें हुनजो चवणु आहे त टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज जा उस्ताद लैपटॉप चोरी ऐं अमले खे हिरासमेंट कनि था, जंहिं करे कॉलेज बंदि कयो आहे। ॾहरके में टीटीसी इंतिज़ामिया ऐं हड़ताल ते वेठल उस्तादनि विच में 20 ॾींहं गुज़रण बावजूदि को बि हल नाहे निकिरी सघियो। टीटीसी कॉलेज 20 ॾींहनि खां बंदि आहे। इंतिज़ामिया एडमिन मैनेजर मुज़फ़र मुग़ल पारां प्रेस रिलीज़ पधरी कई वई आहे। ॼाणायल पधराई में हुनजो चवणु आहे त हड़ताल ते वेठल उस्तादनि मथां लैपटॉप चोरी ऐं अमले खे हिरासमेंट जा इल्ज़ाम मढ़िया विया आहिनि ऐं क़ानूनी कार्रवाई जो पिणु चेताव ॾिनो वियो आहे। एडमिन मैनेजर मुज़फ़र मुग़ल जो चवणु आहे त गैर क़ानूनी सरगर्मियुनि खां पासो न कयो वियो त इंतिज़ामिया संदनि ख़िलाफ़ क़ानूनी चाराजोई जो हक़ रखे थी। मुज़फ़र मुग़ल जो इहो बि चवणु आहे त गुज़िरियल महीने हिकु मीटिंग में मामलात हल कया विया हुआ, पर उस्तादनि यकतरफ़ो भञ कड़ी करे हड़ताल जो फ़ैसिलो कयो, जेको शागिर्दनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुन तवक्का ॾेखारी आहे त टीटीसी इंतिज़ामिया जल्द तालीम जो ॿीहर सिलसिलो शुरू कंदी।